सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी हाकिम खान चवाए थो ज़िंदगी छॾ सिध थे ऐं असांजा माण्हू असांजे हवाले कर त असां हितां वञूं। गफ़ार खान जेसि ताईं मुकमल साबिती हथ न कंदुसि तेसि ताईं तव्हांजे माण्हुनि मां हथ कोन कढंदुसि। मूंखे रुगो एतिरो ॿुधाए त तूं कहिड़ियूं साबितियूं हथ करण थो चाहीं? गफ़ार खान कुझु शक बाक़ी आहिनि जंहिंजी ख़बर कुझु ॾींहंनि में पइजी वेंदी। एतिरो इंतज़ार मां नथो करे सघां हाकिम खान। जेकॾहिं तव्हां मीरा खे आज़ादु नथा करे सघो त हुन जे एवज़ तव्हां मूंखे क़ैद कयो ऐं मीरा खे आज़ादु कयो। मां तव्हांजी जज़्बात जो क़दुरु कयां थो रबन, पर ईअं न थींदो। जंहिं त कुझु निशान अञा बाक़ी आहिनि जन खे ॻोल्हियूं पिया। जॾहिं मुकमल साबितियूं मिली वयूं त तव्हांजा इन क़त्ल में के बि हथ न आहिनि ऐं न ई वरी इन ई साज़िश में को ॿियो माण्हू आहे। जॾहिं मूंखे इहा पूरी पक थी वई त मां तव्हांजे माण्हुनि खे तव्हांजे ॻोठ वापसि छॾे ॾींदुसि। गफ़ार जीअं ॿाराणी करे मां उन्हनि मां हथ कोन कढंदुसि। हाकिम खान तूं ज़िद ते ई ऐं मां तोखे वरी बि चवां थो सुठो इन में अथई त ज़िद छॾे ॾे। असांजा माण्हू असांजे हवाले कर, इन में ई तुंहिंजी चङाई थींदी। हिन वक़्तु हाकिम खान ते हलणु ॼण पंहिंजी मौत खे दावत ॾियणु बराबरि आहे। पुठा सां मारिया हिते बि वेंदासीं। हाणे तूं ईअं सम्झ, तूं ऐं मां लाचार बणिजी विया आहियूं। एतिरा बि लाचार न आहियूं कमाल खान। विढ़नि जी संगञा रखूं था त पोइ इहा बेवकूफ़ी हूंदी। जेकॾहिं तूं ई अकेला अदा गफ़ार खान सां मिलंदासीं त पोइ असांखे डोड़ाए पूरो करे छॾींदा। असां ओसि ताईं ज़िंदा आहियूं जेसि ताईं असां अदा खां लिकियल आहियूं। पोइ जेतिरो वक़्तु लिकी सघियासीं लिकंदा रहंदासीं। पर मां लिकणु नथो चाहियां। मूंखे मुंहिंजो हक़ु घुरिजे। इन हक़ जे चकर में त गफ़ार खान तुंहिंजो सिर लाहे वठंदो। हा कमाल खान न पोठो सही थो चवे। हिन वक़्तु जेकॾहिं असां पासीरा रहंदासीं त बहितरु रहंदो। बंदूक खणी मां बदाए साम्हूं कोन थो वञा। तूं हाकिम खान जे साम्हूं वञी थो। तूं छा सम्झींदो त हाकिम खान तोखे ज़िंदा छॾे ॾींदी जॾहिं त वलू जो क़ातिल ज़ाहिर थी चुको आहे ऐं उन जो इल्ज़ाम असांजे मथां आहे। इहा आख़िरी चाल मूंखे हाकिम खान सां खेॾणी आहे। ताश जो आख़िरी पतो मूं लिकाए रखियो हुयो। जंहिंखे दिलि आहे मां हाकिम खान जे साम्हूं अचलाईंदुसि। ज़िद में मां न, पर तव्हां आहियो गफ़ार खान। मसला अञा उलझल आहिनि। तव्हांजा दुश्मन त असुल ओठो ऐं कमाल खान आहिनि जेके हितां निकिरी विया आहिनि। हिन वक़्तु तव्हांखे हिते न पर उन्हनि जे पोयां वञणु खपे। तूं छा थो सम्झी त असां उन्हनि खे बख़्श करे छॾींदासीं? न हाकिम खान न, उहे मरंदा, ज़रूर मरंदा। पर असां पंहिंजे माण्हुनि जी ज़िंदगी विञाइण नथा चाहियूं। तव्हांजा माण्हू रिस गफ़ार खान मूं वटि महफ़ूज़ आहिनि। उन्हनि जी ज़िंदगीअ जो मां ज़िम्मो खणां थो। जंहिं बि मूंखे मुकमल साबितियूं मिली वयूं तव्हांजा माण्हू तव्हां वटि हूंदा। बाक़ी हिन वक़्तु तव्हां दीवारुनि सां पंहिंजो मथो टकराए मरी वेंदो न त मां मीरा ऐं वारस खे आज़ादु कोन कंदुसि। पहिरियों ऐं आख़िरी फ़ैसिलो आहे हाकिम खान जो। ठीकु आहे, असां वञूं था, पर मूंखे तो मां इहा उमेद आहे त तूं पाण खे शैताननि जी चाल खां बचाईंदे। पर जेकॾहिं तूं ॿियनि जे चालुनि में अची ऐं असांजे माण्हुनि खे
तिर जेतिरो बि नुक़सानु पहुचायो न त हाकिम ख़ान उन जो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे। हाकिम खान मीरा मुंहिंजी ज़िंदगी आहे, ज़िंदगी। जेकॾहिं उनखे कुझु बि थियो न त मूंखे कसम आहे पैदा करण वारी ज़ात जो त मां तुंहिंजो पूरो नस्ल तबाह ऐं बर्बाद करे छॾींदुसि। ॻाल्हि ॿुध, सम्झी त वियो हूंदे, वधीक तोखे सम्झाइण जी ज़रूरत न पवंदी। अचो सोट ॾिस त सही किथां छुड़ी आया। असां चुड़िया न आहियूं पर सही जगह ते पहुता आहियूं। अड़े पंहिंजो कमु ॿुधायो ऐं हितां पेर ड्रायो। असां ख़बर ॿुधी आहे तूं माई सुलचड़ी शादी करण थी चाहे। तव्हां बिल्कुलु सही ॿुधो आहे। छा अञा मूंखे शादी करण न घुर्जे? हा हा शादी कर, सदाई शादी कर, पर तो जेको घोट ॻोल्हियो आहे न उहो कम जो न आहे। छा घोट कम जो न आहे? जो मक़सद तूं मूंखे ॾिस न, मुल्क में माण्हू मरी विया आहिनि, जितो हिकु ॾेॾर सां मां शादी कंदीसि। तूं इन ॾेॾर खे छॾ, मूंखे ॾिस न। सौट ॾेॾर त पोइ हटी वियो आहे पर सांडरो साम्हूं आयो आहे। निकिरो मां निकिरो इन घर मां। जेकॾहिं ॿीहर हिन घर में पेर ॾिनो अथव न त ॻोठ वारनि खे गॾु करे अहिड़ो बुछड़ो कराईंदीसां जो तव्हांजो असर राज ॾिसंदा। पेर ड्रा ॾितो, हिते दाल न ॻरी। असांजी दाल त न ॻरी, पर मां इहो सोचां थो माई किथे अंधी त न आहे जो असांखे छॾे पीरू ऐं अब्बास खे दिलि ॾेई वेठी आहे। सौट ही अञा हिते बीठा आहिनि, तुनखे पादराणी कढी नथो। अड़े अञा बीठाओ। पुठियां मां ई को हाकिम खान जी तरफ़ निकिरी वञूं था। जेकॾहिं मां ॻाल्हियुनि में हाकिम खान खे मुतमिन करे वियुसि त पोइ तोखे फ़ोन करे उते घुराईंदुसि। जेकॾहिं मां हाकिम खान जे हितां मारे वञा त पोइ तूं हुननि खां मुंहिंजो लाश वठी दफ़नाए छॾिजांइ। जेकॾहिं रईस गफ़ार खान तुंहिंजे लाश खे दफ़नाइण जी इजाज़त मूंखे न ॾिए त पोइ तुंहिंजो लाश ॻोठ जे चौराहे ते टंगियल हूंदो, पोइ मूंखे मयार न ॾिजांइ। जेकॾहिं मुंहिंजे लाश खे ॻोठ जे चौराहे ते टंगींदा त पोइ तुंहिंजे लाश खे बि दफ़नाईंदा कोन। पोइ तोखे कहिड़ो लाचार आहे? हाकिम खान ॾे वञण ॾियो। जेसिताईं मूंखे पंहिंजो हक़ न मिलंदो तेसिताईं मां ख़ामोश थी कोन वियमि। सुठा इहो हक़ असां तॾहिं वठी सघंदासीं जॾहिं हाकिम खान जी ताक़त सां गॾिजी वेंदी। हाणे हाकिम खान खे मुतमिन करणु नामुमकिन आहे कमाल खान। गौर इनखे मरण जो शौक़ु थी वियो आहे। पाण सां गॾु मूंखे बि माराईं। गौर मौत खां डिॼां कोन थो, पर तोते बि ज़ोर कोन थो रखां। तोखे अकेलो बि कोन चईंदुसि कमाल खान। पोइ उठा असांखे इजाज़त आहे। ठीकु, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं। वञ बात बड़ी ख़त्म ॾेई छॾियो। ठा अचकोर हलूं। अम्मा, मां मीरा खे छॾाइण में नाकाम बणिजी चुको आहियां ऐं रईस जूं समूरी कोशिशूं बेकार थी वयूं। हाकिम खान पंहिंजी ज़िद तां लहे ई कोन थो। असां हुनखे ॾाढो सम्झायूं था पर उहो असांजी हिकु बि कान थो ॿुधे। पोइ त उहा वेचारी ज़िंदान में रोई रोई मरी वेंदी। हा, त उहा वेचारी ज़िंदान में रोई रोई मरी वेंदी। पोइ बि तो छा सोचियो आहे? हाणे हिते वेही उनजी मौत जो इंतज़ारु कंदे? न, मां हिते वेही उनजो इंतज़ारु कोन कंदुसि। सुभाणे हाकिम खान वटि ॿीहर वेंदुसि ऐं हाकिम खान खे चवंदुसि त उहो मूंखे क़ैद करे ऐं मीरा खे आज़ादु करे। जेकॾहिं हू ईअं नथो करे त पोइ हुनखे इहो चवंदुसि त मूंखे बि मीरा सां गॾु क़ैद करे छॾ। अबा जेकॾहिं हुन ज़ालिम तोखे बि हुन सां क़ैद करे छॾियो त पोइ इहो सोचियो अथई त मुंहिंजो छा थींदो? मां हिन घर में छा अकेली रही सघंदसि? अमां, मूं पहिरियां इहो सोचियो आहे त सुबुह जो तोखे वठी वञी पहिरियां मामा वारनि वटि छॾींदुसि ऐं उनखां पोइ मां हाकिम खान वारनि ॾे वेंदुसि। न पुट न, मां ही घर न छॾींदसि। अम्मा, हाणे तोखे हिन घर मां वञणो ई पवंदो। जेसीं ताईं तूं हिन घर में अकेली आई न त मां पंहिंजे पाण खे आज़ादु नथो सम्झां। जॾहिं तोखे मां वञी मामा वारनि जे घर छॾींदुसि त मां आज़ादु बणिजी वेंदुसि ऐं मीरा खे छॾाइण जी कोशिशि बि कंदुसि। इन करे मां तो तयारी करे छॾ। सुबुह जो मामा वारनि में हलूं था। कमदार वञ चांहि कराए अच।
बाबा साईं राति घणी थी वई आहे, वरी आराम कयो। आराम करण लाइ त ज़रूरु ईंदुसि, पर पहिरियों शैतान खे पथरियूं हणी पोइ ईंदुसि। शैतान खे पथरियूं? कमाल खान असांजे तरफ़ अचे पियो। उन कमीने खे त मां वात ते पूरो करे छॾींदुसि बाबा साईं। न मोहबन, तूं कावड़ खे काबू रख। जेकॾहिं उन्हनि जी हक़ीक़त मथां पर्दो करणु चाहीं थो त पोइ कमाल खान खे ॿुधणो ई पवंदो। बाबा साईं कमाल खान हिते अची नवां कूड़ हणंदो। ॿुधणु घुरिजे बाबा साईं, ॿुधणु घुरिजे। कमाल खान खे ॿुधणु घुरिजे, छो त कुझु हक़ीक़तूं अञा लिकियल आहिनि जेके थोरियूं घणियूं मां ॼाणा थो। बाबा साईं छा थी ॼाणी थो? ख़ामोश आहीं? बाबा साईं पहिरियां कमाल खान खे अचणु ॾियो, तकड़ि न कयो। हू साम्हूं अचे, सभु राज़ पोइ खोलींदासीं। ऐं मां छो ख़ामोश आहियां इहा बि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे कमदार, पोइ अचण जो कमाल खान खे। उन्हीअ खां पोइ ख़बर पवंदी त तूं सिधो आहीं या गद्दारनि जे टोले में आहीं। अगरि तो मथां गद्दारी ज़ाहिर थी त कमाल खान जे साम्हूं तोखे ॻोल्हियणु। रुखसार बेगम वॾी कोशिश कई आहे, वॾी कोशिश कई आहे मीरा खे छॾाइण जी, पर ज़ालिम हाकिम खान हिकु बि नथो मञे। उन जे साम्हूं मूं पंहिंजा सभु ज़िद छॾिया, पर पोइ बि छोकिरीअ खे छॾण लाइ राज़ी नथो थिए। मूंखे त इहा ख़बर ई नथी पए त कमाल खान ई ओठे उनखे कहिड़ी पटी पढ़ाई आहे जो उन जे अखियुनि तां इहा शक जी पटी लहे ई कान थी। ज़ालिम अक्सर करे ज़ालिमनि जो ई साथ ॾींदा आहिनि। हू तव्हांजे असूलनि खां ॾिनल आहिनि ऐं उन्हनि खे इहा बि ख़बर आहे त जॾहिं तव्हांजे इंसाफ़ जी तलवार मयाण मां निकिती न त सर उन्हनि जा ई कलम थींदा। न रुखसार बेगम, हिते ओसि ताईं कॾहिं बि अमुन बरक़रार न थी सघंदो जेसि ताईं इन्हनि ज़ालिमनि जा सिर धड़नि खां धार न कया वेंदा। पोइ तव्हां ख़ामोश छो आहियो साईं? उन्हनि ज़ालिमनि जे ख़िलाफ़ मैदान में छो नथा लहो? मां ख़ामोश इन करे आहियां जो वारिस आहिनि छोकर मीरा उन्हनि जी क़ैद में। जेकॾहिं मूं उन जे हिकु माण्हू खे बि मारियो न त उहे मीरा ऐं वारिस खे मारण में देरी कोन कंदा। मुंहिंजी पहिरीं कोशिश इहा आहे त मां उन्हनि खे आज़ादु कराए वठां, पोइ ज़ालिमनि लाइ हथ में हथियार खणी मैदान में लही पवां ऐं ओसि ताईं इन बारूद जी बाहि खे विसामणी न ॾियां जेसि ताईं इहे ज़ालिम ख़तमु नथा थियनि। ही मुंहिंजा हथ जेके आहिनि न ॿधल आहिनि, ॿधल। ऐं ही सिर्फ़ उन करे ॿधल आहिनि जो मां मीरा ऐं वारिस खे माराइणु नथो चाहे। वॾो कमीनो शख़्स आहे कमाल, हा न वॾो कमीनो शख़्स। मां त कमीनो शख़्स, पर तूं मूंखां वधीक हाकिम खान कमीनो शख़्स आहीं। जॾहिं असां तुंहिंजी पनाह में वियासीं त तूं रबन खे मोकिले असांखे मारणु पियो चाहीं ऐं तो पंहिंजे हबराहनि खे फ़ोन करे उन्हनि खे चई छॾियो हिननि खे हिते ॿधी छॾियो। आख़िर तो ईअं छो कयो हाकिम खान, छो कयो? तो ख़िलाफ़ असांखे सबूत हथ अची विया, उन्हीअ करे इहो क़दम खणणो पियो। कहिड़ा सबूत? अदा जे हथ जुड़िया सबूत? जेको असांजे हमराह जे सीने ते बंदूक रखे उन्हनि खां क़बूल थो कराए, तूं उनखे सबूत थो सम्झी? कमाल खान, तो मुंहिंजे भाउ जो कातिल आहीं, कातिल। हो कोर हणी पाण मथां लॻल इल्ज़ाम होई नथो सघीं। जेकॾहिं मां कूड़ हणां त मां मौत जे मुंहं में अचां ई कोन।
मूंखे ख़बर आहे जेकर मुंहिंजे मथां कूड़ साबित थी वेंदा त पोइ मां मारियो वेंदुसि। पोइ मूंखे हिते अचण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मुंहिंजा हथ साफ़ आहिनि ऐं मूं वटि पका सबूत आहे, तॾहिं मां हिते आयो आहियां जीअं मां तव्हां सभिनी खे हक़ीक़त ॿुधाए सघां ऐं अदा साईं जेकी तव्हांजी अखियुनि ते पटी ॿधी आहे नफ़रत जी न, मां हुनखे लाहे सघां। हाणे तोखे असुलु हक़ीक़त इहा बत कान ॿुधाईंदो त वलू खे कंहिं मारियो, इहो हुन मौक़े ते मौजूदु हुयो। आहे बत तूं ॿुधाए असुल ॻाल्हि छा आहे? हाकिम खान नहीं कमाल खान मुझे ख़बर भरी दो नहीं गफ़ार खान मां अजय जो कूड़ हणी पंहिंजी ईमान छो विझायां। ओठो बि ॿ दफ़ा आयो हो वलू खे छॾाइण ऐं रईस गफ़ार खान जे मथां ज़ोर बि रखियईं, पर रईस वलू खे आज़ादु छॾणु न पियो चाहे छोजो वारिस जे चाचा जो क़ातिल आहे। पोइ उन ॾींहुं रईस गफ़ार खान मूंखे ऐं इक़बाल खे हुकुम ॾिनो। तूं ऐं इक़बाल वलूअ खे पाण सां गॾु वठी वञो ऐं हाकिम खान जे ॻोठ जे ॿाहिरां उनखे पूरो करे वापसि मोटी अच त जीअं हाकिम खान खे ख़बर पवे त पलांद कीअं पाड़बा आहिनि। उहो असांजे माण्हुनि खे मारींदो रहंदो त छा असां उन जे माण्हुनि खे ज़िंदा छॾे ॾींदासीं? पर ॻाल्हि ॿुध, वलूअ खे इहो ॿुधाइजो त असां तोखे ज़िंदा ॻोठ छॾे मोटी ईंदासीं। काला वलूअ खे वठी अच। असुल हक़ीक़त इहा ई आहे हाकिम खान। असां जॾहिं ॻोठ जे ॿाहिरि आयासीं न, मां वलू खे छॾणु चाहियां पियो, पर इक़बाल मुंहिंजी हिकु बि न ॿुधी, उते ई वलू खे गोली हणी पूरो करे छॾियईं। हाणे तोखे यकीन अची वेंदो हाकिम खान त वलू जो असुल कातिल केरु आहे। हाणे जॾहिं तोखे असांजी ज़बान जे मथां एतबार अचे त न्यापो करे छॾिजांइ, असां पहुची वेंदासीं दुश्मन जो कमु तमामु करणु। अचो भेड़ रात काफ़ी थी हुई है, तू हाणे आराम कर। अदा वारिस कैद में आहे, हुन मथां मौत जो पहिरो आहे। पोइ सोच भला मूंखे निंड कीअं ईंदी? छोकिरी तूं मूंखे ॾिस, ओटो दरबदर आहे, तॾहिं बि मां आराम सां सुम्हां पई। छा मुंहिंजी निंड पिटाइण सां ओटो वापसि अची वेंदो? पर मां त वारिस लाइ हर वक़्तु दुआ कंदसि, नेठ त ख़ुदा क़बूल कंदो। हाँ आदि ज़रूर ख़ुदा क़बूल कंदो। हाणे हली आराम कर। जी अदा। सुमती सु तू भी आराम कर। तुझी अमरान जी दलीलन ते मूंखे भरोसो कोन्हे। मूंखे ख़बर ई आहे त हिते मुंहिंजे कंहिं माण्हू जी ज़बान ते बि करे एतबार कंदे, इन जे करे हाणे बाक़ी जेकी हक़ीक़त आहे तोखे कमदार ॿुधाईंदो ऐं मूंखे पूरी पक आहे त तूं पंहिंजे कमदार जी ज़बान ते कॾहिं शक कोन कंदे, छो त हीउ तोसां कूड़ हंधो ई कोन। हा कमदार, तूं ॿुधाए त असुल हक़ीक़त छा आहे? पापा साईं, मां हुन राति ॻोठ जे ॿाहिरां चौकी ते बीठल हुयसि, परे खां मूंखे मोटरसाइकिल जी रोशनी नज़र आई। पुट ख़बर न आहे ज़ालिम मीरा खे छॾींदा, अलाए उन सां गॾु तोखे बि क़ैद करे छॾींदा। अमा मुझे का भी खबर तो मुझे छा थी अलाए हाकिम खान मुखे सॼी ज़िंदगी लाइ पाण वटि कैद करे रखंदो। अलाए छा जेकॾहिं उतां आज़ाद थी मोटियुसि न त पोइ तोखे वठण लाइ मां ईंदुसि। रईस गफ़ार खान जेको ज़ोर लाथो आहे उहो मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं। इन हाकिम खान
मीरा खे आज़ादु करण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। हाणे या त हू असांखे मारींदा या असां उन्हनि खे मारींदासीं, पर मां चाहियां थो त मां वञी मीरा सां गॾु क़ैद थियां ऐं जीअं आज़ादी मिले त ॿिन्ही खे गॾु मिले। छो जो मां हाणे मीरा खां सवाइ हिकु पल बि गुज़ारे नथो सघां। ठीकु आहे अबा, जेकॾहिं तुंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे त तूं सामान खणी ॿाहिरि बि मां अचां थी। अलबत रात सब हमरा चौकी ते हुया, तू नज़र न आए, काॾे वहीं? मथे में सूर हुयो कालू, घर हुयुसि। हाणे तबियत कीअं अथई? हाणे सही आहे कालू। थोरो ख्याल सां रहो, अञा ठा न आहे थियो, कंहिं वक़्त बि कुझु बि थी सघे थो। लापरवाही न थींदी कालू, जेका दुश्मन आया न उनखे मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं। रहे सघे तव्हांजे मथां पूरो पूरो भरोसो आहे, कोशिशि कजो, रहे सघे धोखो न ॾिजो। मालिक भले ई कंदो कालू, तूं परेशान न थी। ठीकु आहे। छा थो सम्झे कमाल त हाकिम ख़ान असांजो साथ ॾींदो? हा उठा, मां हाकिम ख़ान जूं वायूं बताल करे आहियां। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधा त इन कमदार जो ईमान तूं कॾहिं ख़रीद कयो? उठा रुगो कमदार न, पर घणनि माण्हुनि जे ईमान जो सौदो करे आयो आहियां। तूं इन ॻाल्हि खां ख़ौफ़ न ई खाईंदो त तुंहिंजी को ॻाल्हि ज़ाहिर करे विझे ऐं तुंहिंजी मकर फ़िरेबिन में न अचे। उठा, हिते हर माण्हू विकाणबो आहे। रांदि त सुठी रचाए आया आहे, पर हाकिम ख़ान कमदार खां अञा बि पुछा कंदो। हाणे हाकिम ख़ान पंहिंजे कमदार खां केतिरो बि पुछाणो करे, पर पढ़ियल त कमाल ख़ान जो आहे न। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त अॼु राति हाकिम ख़ान असांखे फ़ोन करे ज़रूरु घुराईंदो। थी सघे थो त अञा कुझु ॾींहुं सब्र करे ऐं सोच वीचार करे। जेकर अदा साईं जी हिकिड़ी उछलायसि त हाकिम ख़ान रंभू कंदो, असां वटि अची पहुचंदो। कमाल ख़ान जेकॾहिं हाकिम ख़ान असां सां ॿीहर हथ मिलाए थो त उन सां हिकिड़ो ई शर्त रखंदासीं त हाणे छेड़ो के बि ॻाल्हियूं न कयो। तंहिंखां तोखां वधीक मूंखे जल्दी आहे ऐं मां चवां थो अॼु जो अॼु अदा जो सिर लाहे छॾिया। अब्बास ऐं मूंखां सां ॿियो केरु आहे कंहिंखे ताक़त आहे जेको लाइन हणंदो? केरु हुया सोट? रमू ऐं ॾितू, ॿियो वरी केरु? रमू ऐं ॾितू जी इहा मजाल जे तव्हांखे परेशान कनि। जेकॾहिं तव्हां ॿिन्हिनि में गैरत आहे न त वञो हुननि खे पादर हणी अचो, या वरी पादर खाई अचो, ईअं घर न अचिजो। उन ॿिन्हिनि खे पादर हणी ईंदासीं। कीअं पिरू? हा हल, अॼु हिननि जो ख़ैरु न आहे, सम्झनि था असांखे भड़ो सम्झो था। अच हल हल हल। सौट ही चेरिया किथे को नुक़सान न करे विझनि। सोट हिननि जा अहिड़ा मुंडा आहिनि जेकी नुक़सान करे ईंदा, मां हिननि ॿिन्हिनि खे विड़ाए अहिड़ो त बुछड़ो कंदीसि। सौट मूंखे जेकर इजाज़त ॾी न त वञी हुननि जे झेड़े खे ॾिसी अचां। ॿाहिरि वञण जी का बि ज़रूरत न आहे, इहे पाणे बुछड़ा थी ते मोटी ईंदा। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।